असांजी बरसातूं जीअं सिंध में दाख़िल थियूं कराची खां वठी जेको आहे अंदरूं सिंध में जिते जिते जेको आहे जंहिं जंहिं शहर में जेको आहे बरसाति पई आहे तंहिं बाद काल जेको ही चौमासे वारो सिलसिलो आहे उहो कश्मीर में जेको दाख़िल थियो जंहिं काल सॼो ॾींहुं जेको आहे मुख़्तलिफ़ वक़्फ़े वक़्फ़े सां जेको आहे तेज़ बरसाति जेका हलंदी रही ऐं गजगोड़ सां इहा बरसाति जेको आहे राति देर ताईं जेका जारी रही। बरसाति पवण शर्त जेको आहे मवासिलात ऐं बिजली जो निज़ाम जेको आहे सख़्तु मुतासिर थियो ऐं केतिरनि ई कलाकनि खां जेको आहे कश्मीर जा जेके मुख़्तलिफ़ पाड़ आहिनि उनजी जेका बिजली बंदि हुई जेका हिन महिल बि जेका बंदि आहे जंहिं करे जेको आहे जेको निकाल वारो पाणी आहे जंहिंजा जेके डिस्पोजल पंप आहिनि जंहिंजा मोटर हलंदा आहिनि उन मोटर बंदि हुजण करे बरसाति जे पाणी सां गॾोगॾु जेको आहे हाणे नालियुनि जो पाणी बि जेको आहे रस्तनि ते अची वियो आहे। नाज़रीन जे करे हीअ तव्हांखे ॾेखारियां थो कश्मीर जा जेके मुख़्तलिफ़ जेका इलाइक़ा आहिनि हीअंर बीठा आहियूं था मुंहिंजे पस मंज़र में मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे जेके ॾेखारे हीअ कश्मीर जेको मेन रोड आहे इनमें जेको आहे कश्मीर मेन रोड सब्ज़ी मंडी मुस्लिम बाज़ार शाही बाज़ार ओल्ड जेको शाही आहे जेको पुराणो जेको शाही आहे उनमें जेके बि कश्मीर जा जेके हेठाई वारा जेके इलाइक़ा आहिनि हिन महिल बि जेके उन ते पाणी बीठल आहे जेके मथां वारा इलाइक़ा आहिनि उते हू बि पाणी कोन बीहंदो आहे बरसाति पवण शर्त जेको आहे पाणी नालियुनि में हलंदो आहे। पर जेके कश्मीर जा जेके मुख़्तलिफ़ जेके हेठाई वारा इलाइक़ा नाज़रीन ऐं अॻु बि जेको चई वियो उन ते हिन महिल बि जेको आहे पाणी जेको आहे उते बीठल आहे। अञा बि मौसम खाते पारां जेका इहा अखती कई वई आहे त अॼु ऐं सुभाणे जेको आहे पिणु जेको आहे बरसाति पवण जो इम्कान मौजूदु आहे। जी।